अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो तुफ़ैल संजराणे। जीअं त 3 ॾींहं पहिरियां मूंखे अटैक थी चुको हो, उहो दिली अटैक। ऐं उन दिली अटैक में मूंखे ख़बर न आहे त मां 3 ॾींहं अस्पताल में कीअं गुज़ारिया आहिनि। कार्डियो कराची में आया हुआ। तव्हां दोस्तनि जी दुआउनि सां, तव्हां दोस्तनि जी स्पेशल दुआउनि सां मूंखे मौला सिहतयाब करे रहियो आहे। ऐं इंशाअल्लाह मां कुझु ॾींहंनि खां पोइ वरी तव्हांजे विच में हूंदुसि, पंहिंजे मन में मच ॿारे। इहे मेला नसीबनि जा मां सोहरा साहिब जो तमामु घणो थोरो आहियां। पूरी दुनिया में हाणे सोना लगदा है अली वाला एक दफो वरी गूंजा सोना लगदा है अली वाला, अली प्यारा लगदा है अली वाला, अली अली मौला, अली मौला। मुझे पहचान जितने भी दोस्त हैं मुझे लिए दुआ कर। इंशाअल्लाह ताला मां जल्द सिहतयाब थी। मां हिननि माण्हुनि जे लाइ पैदा थियो आहियां, हिन दुनिया जे लाइ पैदा थियो आहियां। हिननि खे टका मका चका ही कम सोरा गोड़ सूरा जो कॾहिं कॾहिं मां बि कंदो आहियां। तमामु घणी ख़ुशी थींदी आहे मूं सां गॾु अली गुल मलाए सोहराब जॾहिं बि मिलंदा आहिनि। यकीन कयो मूंखे डॉक्टर में खून माफ़ कया आहिनि। जॾहिं बि साम्हूं अचनि जे ब्रेक न लॻे त ख़ैरु।